सिकंद यारों नारद मुनिअ जो वासुदेव के ज्ञान समझाए। अजा पहिरियों दुर्वासा आदिक ऋषिन जो द्वारका में अचण। राजा परीक्षित नए सिकंद की कथा बुधी श्री सुखदेव का पूछो तो हे महाराज यादव त धर्मात्मा हर भक्त हुआ तिनके दुर्वासा ऋषि शराब छो दिनो। एतरो बुधी श्री सुखदेव चयो तो हे राजा वह कथा इन तरह है तो एक दफे श्याम सुंदर विचार कयो तो मां पृथ्वी के भार हल्के करण ए दुष्टन जे मारण वास्ते अवतार धारियो है। इन लाए तो संसारी मानू मुझी लीला ए कथा पढ़ी ए बुधी संसार सागर का पार लगे वजन। वडन वडन दैतन कंस जरासिंह आदि के अधर्मी राजाओं के मारे कौरवन ने पांडवन जो महाभारत कराए पृथ्वी जो भार लाथुम पर 56 करोड़ यदवंशी ए धनवान ए बलवान आहिनि से अञा पृथ्वी ते भार आहिनि। जे मुझे मित्र बंद ए खुद संतान आहे तंहिंखां सवाइ हुननि मुंहिंजी शरण वरती आहे। तंहिं करे हुननि खे मुंहिंजे हथ सां मारण करे चङो न थींदो। कंहिं ऋषिश्वर का शराब ॾियाराए हिननि खे महाराज जे इन वीचार कंदे भगवान जे इच्छा सां दुर्वासा वशिष्ठ ऐं ॿिया केतिरा ई ऋषिश्वर तीर्थ यात्रा कंदे द्वारका में आया। त्रिलोकीनाथ उन्हनि जी पूजा ऐं आदर भाव करे हथ जोड़े विनंती कई त हे प्रभु जीअं तव्हां पंहिंजो दर्शन ॾेई किरतारत कयो आहे तीअं कुझु ॾींहं हिते रही मुंहिंजी इच्छा पूर्ण करियो। ऋषिश्वरनि चयो त महाराज हिते असांजो तप ऐं जप विधीअ सां थी न सघंदो। तॾहिं श्री कृष्ण चयो त हितां पंडरिक खेत्र वेझो आहे उते रही पाठ पूजा करो। इहा ॻाल्हि मञे सभिनी ऋषिश्वरनि पंडरिक खेत्र में आया ऐं विधीअ सां परमेश्वर जो जप तप करण लॻा। हिक दफ़े मुअन जे माया सां प्रद्युम्न ऐं सांब आदि खे ओॾाही शिकार करण विया। ऋषिश्वरनि खे तप कंदो ॾिसी पाण में चवण लॻा त ही सभई ब्राह्मण संसारी जीवन खे ठगण जे इरादे सां कूड़ी समाधि लॻाए वेठा आहिनि। जे ही सचा संत आहिनि त हिननि खे गुज़िरियल हलंदड़ ऐं ईंदड़ टिनी वक़्तनि जो हाल मालूम हूंदो। एतिरो ॿुधी सांब पंहिंजनि साथियुनि खे चयो त मूंखे मुछ ऐं ॾाढ़ी कान्हे तंहिं करे जालाणा वेस कराए कुझु कपिड़ा पेट में ॿधो। पोइ ऋषिश्वरनि खां हली पुछो त हिन गर्भवतीअ जे पुट थींदो या धीअ। नेठि प्रद्युम्न ऐं सांब आदि खे इहो सुवालु वञी ऋषिश्वरनि खां पुछो। तॾहिं हुननि चयो त असांखे श्याम सुंदर जे वंश तव्हांखे श्याम सुंदर जे वंश थी ब्राह्मणनि सां अहिड़ा बेवाजिबी चर्चा करणु न घुरिजनि। जॾहिं हुननि छोकिरनि जवाबु वठण वास्ते घणो हठ कयो तॾहिं हरी इच्छा सां दुर्वासा ऋषिश्वर काविड़ जी खेनि इहो शराब ॾिनो त इन कपिड़े अंदरां हिकिड़ो लोह जो टुकर पैदा थी श्याम सुंदर ऐं बलराम खां सवाइ तव्हांजे ॿिए सारे कुल खे नास कंदो। इहा ॻाल्हि ॿुधी प्रद्युम्न ऐं ॿिया सभु पछताइण लॻा त हाय खिल मां जिल थी वई। असां अजायो ऋषिश्वरनि जो पारातो पातो पाण ते खयो। ईअं चई प्रद्युम्न सांब जे पेट खे जे कपिड़ा वेड़िया हुआ सो छोड़िया त कपिड़नि मां अंदरां हिकिड़ो लोह जो नंढड़ो टुकर निकितो। इहो अजब इसरार ॾिसी ही सभई रिझण लॻा। राजा उग्रसेन जे सभा में अची उहो लोह जो टुकर ॾेखारे शराब ॾियण जो सारो हाल चई ॿुधायो। इहा ॻाल्हि ॿुधी राजा उग्रसेन सभिनी सां सलाह करे हिन लोह जे टुकर खे ॿूरो कराए समुंड में विधाई। इन लाइ त शराब जी पाड़ ई न रहे। भॻवान श्री कृष्ण खां पुछायूं ई कीन एतिरी कथा ॿुधाए श्री सुखदेव चयो त हे राजा श्याम सुंदर खे उहो शराब तारण वॾी ॻाल्हि न हुई पर संदसि इच्छा सां ईअं थियल हो। तंहिं करे हुन को बि उपाउ न कयो ऐं यदुवंश बुरो वञी समुंड में विधो ऐं हिकिड़ो टुकर जो बचो नेठि सो बि समुंड में उछले पंहिंजे घर हलिया आया। ऐं त्रिलोकीनाथ जे इच्छा सां उहो टुकर हिकिड़ीअ मच्छीअ गी वेही उन मच्छीअ खे हिकिड़े मुहाणे ॼार में फासायो। जॾहिं उनजो पेट चीरियो तॾहिं उहो टुकर लधो। मुहाणे उहो टुकर तीर जो मुंहुं ठाहियो पाण वटि रखी छॾियो ऐं जिते लोह
खे लोहारो बूरो कयो हो, उते समुंड जे किनारे ते गाह पैदा थियो। बोल श्री कृष्ण भगवान की जय। वैकुंठनाथ भगवान की जय।